मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, एक पासे नमाज़ जमायत जो टाइम थोड़ो हुजे, ॿिए पासे बुख शिदत सां लॻी हुजे ऐं मानी बि ॾाढो पई हुजे, उन सूरत में जमायत जी तरफ़ वञी या मानी खाई, जमायत जी तरफ़ न वञे पहिरियों मानी खाई। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? जेकॾहिं अगरि कोई बि बंदो घर में वेठो आहे, मानी ॾिसो थो तयारु आहे, बुख बि इंतिहा दर्जे जी लॻी आहे न, हाणे ॾिसो थो यार 2 बजे नमाज़, हाणे त बता 5 मिंट, हाणे छा कयां, हाणे मानी खावां या वञा नमाज़ थी, बुख बि इंतिहा दर्जे लॻी आहे। हाली जमात भले वञे थी न, त जमात भले वञे, पहिरियों मानी खाओ। हाणे हैरान परेशान थियो साईं, नमाज़ खां साईं कीअं थो रुके? सर हिते नमाज़ ते जेको ईंदव न, हिते फ़र्ज़ में जेको बीहंदव न, इहो तव्हांजो सॼो ध्यानु पोइ मानी ॾे हूंदो। हे सॼो ध्यानु मानी ॾे, यार वञा तकड़ में मानी खां छॾे करे त इंसान जो सॼो ध्यानु जाॾे वञे न, पहिरियों उन पंहिंजी ज़रूरत खे पूरो करे अचे। छा करे उन ज़रूरत खे पूरो? हाणे साईं बुख जो ख़तरनाक हिकिड़ी लॻंदी आहे न कॾहिं कॾहिं, त हाणे पोइ नमाज़ में ध्यानु कॾहिं हूंदो? चवंदो अलाह करे जेको आहे पेशवाम सलाम फेराए जान छॾाई, तकड़ में सलाम फेराए करे जान छॾाए। घणा माण्हू चवंदा आहिनि यार बसि तकड़ में नमाज़ पढ़ी थो या पोइ थो मानी खावां। ग़लति ॻाल्हि आहे इहा तव्हांजी। नमाज़ तकड़ में, बाक़ी मानी जे लाइ कलाक हुजे। हे चवंदा आहिनि तकड़ में बसि 5 मिंट में साईं नमाज़ पढ़ी करे तकड़ में मुड़ी त पोइ मानी खाऊं था न, पहिरियों मानी खाओ। जेकॾहिं बुख शिदत वारी लॻी आहे न, मानी खाओ। पर जेकॾहिं जो यार टेंशन न आहे, बुख अहिड़ी ख़ासि न आहे, मानी पई आहे, मुंहिंजो ध्यानु बि न वेंदो, त पोइ हाणे नमाज़ ते अचो। हे हिकिड़ी सूरत, ॿी बि हिकिड़ी सूरत ॿुधाईंदो, पेशाब ज़ोर सां लॻो आहे। घणा माण्हू न साईं पेशाब बाद में कंदो, पहिरियों नमाज़ पढ़ा यार जमात निकिरे वेंदी। न न, ग़लति, इहो ग़लति अमल आहे। पहिरियों पेशाब कयो, भले जमात निकिरे थी न, जमात वञे थी न, कोई टेंशन न आहे, जमात भले वञे। हाणे पेशाब जो ज़ोर ॾेई बीठा आहियो फ़र्ज़ नमाज़ में, त तव्हांजो ध्यानु किथे हूंदो? हाणे बीठा अलाह जे आॾो हुयो ऐं ध्यानु सॼो पेशाब जी तरफ़। कहिड़े क़िस्म जी इहा नमाज़ आहे? पेशाब ज़ोर सां अचे या अहिड़ी तरह वॾो पेशाब ज़ोर सां अचे, त इन तमामु ज़रूरतुनि खे पूरो करे पोइ नमाज़ जी तरफ़ अचो। छो त नमाज़ पढ़ो ध्यानु सां ऐं सुकून सां, राहत सां जेको आहे नमाज़ पढ़ो।